الجلال وجهه سلطان الصلاة والسلام على نبينا محمد وآله. أما بعد جو कि حديث जेकी आहे रिवायत सही बुखारी जी आहे عن أنس رضي الله عنه أن النبي صلى الله عليه وسلم قال ثلاث من كن فيه وجد بهن حلاوة الإيمان. नबी करीम फरमातो टे शयूं जो इंसान कहिड़े बि इंसान मुस्लमान में हूंदियूं तो उनजे दिल में लज़्ज़त ईमान जी मिलंदी, लज़्ज़त ईमान जी। ॾिसंदा हूंदव तव्हां के माण्हू दीन जूं ॻाल्हियूं हलंदियूं पियो न त हू पियो हेॾे होॾे ॾिसंदो, हेॾे होॾे चवंदो बसि निकिरां त सुठो, हिते न वेहां। छो? हिन जे दिल में ईमान ऐं इस्लाम जी दीन जी ॻाल्हि वणे ई कान थी हिनखे, छो जो हिन दिल बंदि आहे। जीअं अलाह ताला चयो अफला यतदब्बरून क़ुरान अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा। अलाह साईं चए थो क़ुरान खे छो नथा ॿुधनि, छो नथा तदब्बुर कनि, छो नथा सम्झनि, जा हिननि जी दिलनि खे ताला लॻल आहिनि। इहो माण्हू जेको ॾिसंदो न त न हुनखे इहा ॻाल्हि न वणंदी दीन जी, बसि चवंदो उते हलो कचहरी में टक ॾींदो, बाक़ी ॿियनि ॻाल्हियुनि में, बाक़ी जे दीन जी ॻाल्हि हूंदी न बसि उते जीअं न टच कंदो पियो त बसि मां निकिरां। इन जी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन हदीस में ॻाल्हि करे चए थो सलातुन मन कुन फीहि वजद बिहिन हलावतल ईमान अन यकून अल्लाह व रसूलुहु अहब्बु इलैहि मिम्मा सिवाहुमा। पहिरियां उन्हनि टिनि शयुनि मां छा आहे? अल्लाह ऐं रसूल हिन ॾे सभु शइ खां प्यारो हुजे, सभु शइ खां अल्लाह ऐं रसूल हिन ॾे प्यारो हुजे। इलैहि मिम्मा सिवाहुमा व अन युहिब्बल मर्अ ला युहिब्बुहु इल्ला लिल्लाह। ऐं को अहिड़ो बि भाउ आहे दीनदार आहे, जीअं असीं हींअर ग्रुपनि में या हिते ॻाल्हियूं कचरियूं कयूं था ॾिसो था त हर ज़ात मां माण्हू हिते आहिनि, पर हिक ॿिए में असांजी मोहबत छाजे लाइ आहे? असांजी छाजे लाइ हिक ॿिए सां मोहबत आहे? हिक ॿिए खे छो था चाहियूं, छो था हिक ॿिए खे दीन जूं ॻाल्हियूं ॿुधायूं? सभु को बसि पंहिंजे घर वेठो हुजे ॻाल्हि ख़तमु, पर न चऊं था त न सभु ॿाहिरि मुस्लमान जन्नत ते वञनि, सभिनि ॿाहिरनि खे तकलीफ़ अॻिते न थिए, न क़ब्र में थिए, न दुनिया में थिए, न आख़िरत में थिए। छो? इहा मोहबत आहे दीन जे करे। ऐं इहा जेकी दीन जी मोहबत हूंदी आहे इहा खून खां रिश्ते खां वधीक हूंदी आहे। हर रिश्ता जेके आहिनि ख़तमु थी था वञनि, दीनी रिश्ता ख़तमु नथा थियनि। इन जो दलील अलाह ताला चए थो अल अखिल्लाउ, क़ुरान में चए थो अल अखिल्लाउ बअदुहुम यौमइज़िन लिबअदिन अदुव्वुन इल्लल मुत्तक़ीन। भाइर जेके माइट हूंदा या दोस्त हूंदा क़यामत ॾींहुं हिक ॿिए खां नफ़रत कंदा इल्लल मुत्तक़ीन, पर जेके दीन ते हूंदा, दीन जे करे मोहबत कई हूंदनि, अल्लाह रसूल जी ॻाल्हि जे करे गॾु थिया न, हिते बि दोस्त उते बि दोस्त, हिते बि माइट ओॾे बि माइट। ॾिसो न इहो रिश्तो कोन थो कटिजे, इहो रिश्तो कोन थो कटिजे। तॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि हदीस में चए थो ला यानी केरु कंहिंसां मोहबत इन जे करे सिर्फ़ु अल्लाह जे ख़ातिर وأن يحب المرء لا يحبه إلا لله وأن يكره أن يعود في الكفر كما أن يكره أن يقذف في النار। ऐं जेके कंहिंखे यानी इहो जे चवंदा आहिनि यानी दीन खां हाणे निकुर, दीन खे छॾे यार, छॾे हींअर मुल पढ़, के चवंदा आहिनि मुलो थी वियो छॾे ॾे हींअर मुल पढ़, हन ही कमु कयूं था, चोरी कयूं था या ग़लति ॻाल्हायूं था या गिला कयूं था या शराब पियूं था या कहिड़ो बि ॾोह कयूं था त हींअर छॾ मुल खे चवंदा आहिनि। हाणे इहो नबी करीम फरमातो त इहो ईअं सोचे त जीअं न केरु तोखे खणी उछलाए दोज़ख में नाउज़ बिल्लाह, त जे उहा शइ तोखे पसंदि हुजे त पोइ भली इहो कमु उन्हनि सां शरीक कर। पर इंसान हिते दुनिया में इन शइ में असली न सोचे त मां ग़लति माण्हुनि सां वञा, ग़लति दोस्तनि सां वञा। छा तूं चाहींदो त तोखे खणी मलाइक दोज़ख में उछलाए? केर बि न चाहींदो। असीं त इहो बि न चाहींदासीं त कहिड़े ॿिए बि माण्हू खे भला सां इहो मंज़र न ॾेखारे। जंहिं बि कलमो पढ़ियो अलाह ताला उनखे सभिनी खे अलाह साईं जन्नत नसीब करे। खणी कहिड़े फ़िरके सां हुजे, कहिड़े सियासी टोले सां हुजे, असांखे छा जन्नत में सोड़त कान थींदी न? जिथे बि ओॾे अलाह साईं सभु कंहिंखे अलाह साईं ख़ुशि करे, सभिनि खे दिलि इंसान जी वॾी हुजे, सदाईं इहा दुआ इंसान जी हुजे अलाह ताला हर मुस्लमान हल कलमे वारे खे अलाह साईं सणाई कर, दुनिया में आख़िरत में अलाह ताला हल कलमे वारे खे ख़ुशि कर, अलाह ताला हल ग़रीब खे शाहूकार कर, अलाह ताला हल मरीज़ खे शिफ़ा ॾे। केर बि इहे न चए त यानी ही बसि ही कारो आहे या नंढो आहे या ही ॿी ज़ात आहे या न न न, सभु उम्मत मोहम्मद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कल जसदिल वाहिद, हिकिड़ी जान हो असीं सभु। हा का जान यानी चवण न कंदी, का निमाज़ न पढ़ंदो के कीअं, पर अलाह साईं उनखे बि माफ़ करे सघे थो। तूं असांजे लाइ हुनजे लाइ दुआ घुरंदासीं त अलाह साईं हुनखे रस्ते ते आणे, छो न थी सघे थी वेंदो, अलाह साईं हुनजी तौबा क़बूल करे। तूं तो ते मूं ते इहा सिर्फ़ु नसीहत हुनजे लाइ।
तो अल्लाह ताला साईं तव्हांखे सभिनि खे तौफ़ीक़ ॾिए ऐं हिक ॿिए खे भायो, हिक ॿिए जे वेझे थियो परे न वञो। फिरकेबाज़ी ये शैतान कंदो आहे सिर्फ़ इंसान खे। अल्लाह ताला साईं तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए। हज़ा वल्लाहु अअलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।